حضرت شاہ حسن کراچی حضرت شاہ حسن کراچی جے اہم صوفی بزرگن ماں ہک آہن۔ سندن مزار کراچی میں رشین بیچ جے ویجھو ہے ऐं ہی بے کراچی جے قدیم ترین مزارن ماں ہک ہے، جیتوणीڪ سندن بارے میں تمام گھٹ لکھت میں معلومات موجود ہے، پر مقامی روایتوں ऐं عقیدت مندن جی حاضری سندن روحانی درجے جی گواہی ॾियनि थियूं۔ حضرت حسن شاہ کے کراچی جے ساتن محافظ بزرگن ماں ہک سمجھو ویندو ہے، جیکے شہر کے قدرتی آفتن خاص کرے سامونڈی طوفانن کھان بچائیندا آہن۔ چیو وञے تو ہو حضرت عبداللہ شاہ غازی جے ہم اثر ہوا، جیکو بے کراچی جو ایک وڈو ऐं مشہور صوفی بزرگ ہے۔ انہن بنی بزرگن جو سندھ میں اسلام ऐं تصوف جی تبلیغ میں اہم کردار رہیو ہے۔ حضرت حسن شاہ جی پیدائش، تعلیم ऐं ابتدائی زندگی بابت تمام گھٹ مستند تاریخی معلومات ملے تھی۔ اکثر کرے سندن بارے میں معلومات مقامی روایتن، زبانی تاریخ ऐं عقیدت مندن جے واقعن تے بدل ہے۔ سندن مزار تے لگل بورڈ تے بھی تمام گھٹ تفصیل ॾिनल ہے، جنहिं کرے سندن مکمل سوانح عمری مرتب کرن مشکل تھی تھی۔ इहो पिणु चयो वञे थो त केतिरनि ई क़दीम मज़ारनि वांगुरु वक़्तु गुज़रण सां गॾु संदनि बाबति मालूमात गुम थी वई आहे। حضرت حسن شاہ جی مزار رشین بیچ जेको कराची में नेशनल हाईवे खां स्टील टाउन तरफ़ वेंदड़ रस्ते ते मौजूदु आहे، उन जे वेझो हिकु बुलंद जाइ ते वाक़िअ आहे। ही माॻ पंहिंजे पुरअमन माहौल ऐं समुंड जे वेझो हुजण सबबि काफ़ी पुरकशिश आहे। मज़ार जे चौधारी सरसब्ज़ मैंग्रोव जा ॿेला बि आहिनि، जेके इलाइक़े जे माहौलियाती ख़ूबसूरती में इज़ाफ़ो कनि था। कुझु माण्हुनि जो इहो बि अक़ीदो आहे त मैंग्रोव जा ॿेला बि कुदरती तौरु तूफ़ाननि खां शहर जी हिफ़ाज़त कंदा आहिनि। حضرت حسن شاہ جی مزار تے केतिरा ई अक़ीदत मंद हाज़िरी भरींदा आहिनि، ख़ासि करे माहिगीर ऐं मक़ामी माण्हू जेके समुंड जे क़रीब रहनि था। उहे पंहिंजी हिफ़ाज़त ऐं ख़ुशहाली लाइ हिते दुआगू थींदा आहिनि। मज़ार ते औरतुनि जी हाज़िरी अक्सर घटि नज़र ईंदी आहे، पर मर्द अक़ीदत मंद हिते फ़ातिहा ख़्वानी ऐं नज़र न्याज़ ॾियण लाइ ईंदा आहिनि। ही माॻ प्यार, अमुन ऐं मज़हबी हमआहंगी जो हिकु मर्कज़ सम्झो वञे थो। हिकु दिलचस्प रिवायत मूजिबि हज़रत हसन शाह जी मज़ार ते को बि बाक़ाइदा मुतवली संभालींदड़ मौजूदु न आहे। चयो वञे थो त संदन आख़िरी मुतवली मार्क्सिस्ट फ़लसफ़ी खां मुतासिर थी वियो ऐं उन जो यकीन हो त समुंड खे तूफ़ाननि खां बचाईंदड़ मज़ार न पर मैंग्रोव जा ॿेला आहिनि। उन खां पोइ हिन पंहिंजो कारोबार शुरू करे छॾियो। ही ॻाल्हि हिन मज़ार जी इनफ़रादियत खे वधीक उजागर करे थी।